नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह व लकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फीहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। जेके नबी से आशिक़न उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ी। ॾाढा थकलो जंहिंजो हुज़ूर सां प्यारा एतिरो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो त रोड ते आवाज़ वञे त अञा नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम ज़मीन ते आए। ॾाढा पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अज़ीज़ो दोस्तों ऐं बुजुर्गो ए मौलाना अब्दुल वहाब साहब फकीर मानू जंहिंजो ही हेॾो जलसो हेॾो इंतजाम जंहिंमें वॾा वॾा आलिम बुजुर्ग था अल्हम्दुलिल्लाह
जे कुरान के बुधन आया ये को पंध करे रोडन रस्तन से आया हो क़यामत जे दी ये रस्ता रोड भी रब वट शाहिदी ऐ मुंहिंजा अल्लाह हिनन के का लालच को नहीं तुझे कुरान के बुधी तो के राजी कर असांजो यकीन तो ही जमात अल्लाह के राजी करना आया कन अमीर कन नवाब कन कामोड़ा राजी क्या मुबारक उन्हनि के जन रब के राजी जन अल्लाह ताला के राजी कयो उन्हनि की तारीफ कुरान में कई वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार कुरान और नबी जो शान बुधाइणा गालियों मां वट कोने सुभान अल्लाह सुभान कर अज थक दी थक दुख तकलीफा बीमारियों परेशानियों ओ खत्म थी न्यू दिन रहमत वाले कुरान कयो ज़ियारत इन जी त अखियों ठड़ी जवे तो वल्लज़ीन तबऊ बेईसान रज़ी अल्लाह अनहुम वरज़ू अन्हु अजो दमाना क्या कुरान की द अंदर तवाजो ठरे छो त मोमिन जो अंदर ठरंदो ही कुरान सा मुशरिक जो अंदर यहूदी जो अंदर नसारे जो अंदर देद जो अंदर भील जो अंदर भंगी जो अंदर ओड जो अंदर काफर जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो अंदर जो ठरंदो जो सुभान अल्लाह बेरियो नंबर जो मुहाजिरन के मिलो वो कराची वारा ना जेके गीतियों दा लाइन मानन जो मुहाजिर उहे जन हुजूर सा हिजरत ॾाढियों त चओ सुभान अल्लाह थकल हो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथों जान बच्चा बार माल वतन कुर्बान कयो हुजूर जो सहाबिया कंडे मक्को छड़े मदीने दे दो वने घर जा टपड़ गडु कया दई अल्लाह अकबर उए दाची दे रखे काफरन गुडनस काडे थो वने ये तलवार कढियो सहाबी भी तलवार कढी लड़ंदो त लड़ंदो मां समूरा चो तो ये उआ जमात जिन जो नबी बहादुरन जो सरदार आ तो उम्मत भी बहादुर मारे गंदे तलवार सहाबी भी कड़ी हुनन भी सहाबी तो जे हक न दई लड़ंदो तो लड़ंदो मां तवा मुंजा बचा यतीम कंदो मां तहां जा कंदुस पर कन खोले बुधो काफरो हुजूर दे मां जरूर वेन जन नबी दिठो अरे जुमियूं जा उनन जे इन अखिन ते जन ईमान वारी हालत में हुजूर जी ज़ियारत साबिया हकल दी कंडे काफर पोते अरिया हिन कुरान में 1400 साल अगु रब
सुभान अल्लाह तकर थकल वज़हकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका जादे हक बुझनो उते जो बातिल भजनो साबी हक लगी हो पोते अत्या तलवार रखियो मारे कन्ने अर्ज ता कर नबी जे साहबी के ता अर्जा केड़ो जिंजे गोडा चेते माल थी इयो असा के दे अकेलो हुजूर दे वन्यो इते साहबी खिली तो चए का भरो तानी माल ते नजरा मुजी मोहम्मद मुस्तफा दे नजर ये उछले माल खड़ो रस्तो खाली क्यों तमा उन दिल पर दे दो वन्या वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन उन्हीं नबी दे दो वने जेको जहान अंदेला रहमत बणजी आयो काफर का चौनस कादे दो वने जे मां कान मोहम्मद एड़ो नालो नबी शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर एड़ो नालो वतन जो जपन के जुमी अची वने मां कान मोहम्मद अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबिय्यीन जलसो मदरसे जो बरदस भी कुरान और नबी जो शान चौखीर में खंड पैजी वई उहे कमाया जन के भुखे में कुरान मिलो उहे कमाया जन मोहम्मद मुस्तफा के गुलामी में पंजी हयाती गुजार दादियां चो सुभान अल्लाह ओडे तो जाते खातम नबीन तो रहे ओडे तो जाते यतीमन जो यार तो रहे गाफरन के जी खड़ो माल मारे गंडे खड़ो रस्तो खाली क्यों तमा दिल पर नबी जो वनी दीदार अन्या पुगोई ना मदीने में हेडो जिब्रील कुरान की आयत खणी आयो सुभान अल्लाह बड़ा कुरान न था गलायो जेके जौन कुरान पढ़ बैयत मत बई सब जो सुभान अल्लाह फरमाई वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह आदत जो अंदर धोआ कपड़ो धो पन्नवा साबुन सा मोमिन जो अंदर धो पन्नवा ओ हिल कुरान सा यतलू अलैहिम आयाती व युज़क्की हुजूर एड़ो कुरान पढ़ियो कटल कल्ब मानन जा रोशन थिया कारियूं दिलियूं जो पाप थी वयूं बुधो घोटकी वारो कुरान पढ़े दसन जो नबी पढ़े मखलूकात में मोहम्मद मुस्तफा जेड़ो कुरान जो के पढ़ण ईंदो ई न अल्लाह असा पढ़ूं जमात बुदे असा पढ़ूं मलाक बुदे नबी से कुरान पढ़े
4 ॾींहं थी हयाती हिन खां परे न वञो सुञाण कुरान खे सुञाण अल्लामल कुरान खलकल इंसान अल्लामहुल बयान बाजारे बात गई पैदा कई इंसान उनके जो सेखारी कुरान छा सेखारी मां चवंदो आहियां जुमियूं ॾींहं उन ज़बान खे जेका तिलावत करे कुरान साहबी अञा मदीने पुगो ई नाए जिब्रील कुरान जी आयत खणी आयो हुजूर जे आशिकन जे शान में रब कुरान नाज़िल कियो सब जो सुभान अल्लाह वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह लाडन जो सुभान अल्लाह वल्लज़ीना आबू वनसरू उलाइका हुमुल मुमिनूना हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम जिब्रील आयत खणी आयो कुरान जी त उहे शख्स जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं जिन जिहाद जो अल्लाह जे राह में जिन जान ॾिनी ऐं मदद कई ओ पैगंबर इन्हनि खे आज़माइजाइन इहे पक्का ऐं सच्चा मोमिन थी सुभान अल्लाह त जोड़ा ॾियां पक्का ऐं सच्चा उलाइका हुमुल मुमिनूना हक्का आदत जे अंदर के ठारिया छो त मोमिन जो अंदर जो ठरंदो ई कुरान सां चई हे पक्का सच्चा मोमिन थी इन्हनि खे न आज़माइजाए इन्हनि जे लाइ मां वटि बैनामन हिकु माफ़ी ॿियो जन्नत सुभान अल्लाह चौड़ा ॾिया साहबी उते पुगो मुहाजिर नबी से अंसार खे चयो हिन खे माल मां हिसो ॾे जंहिं ॾिनो मां ॿिए खे जंहिं जॻह मां हिसो ॾे जंहिं ॾिनो मांस ओ जन एॾियूं कुर्बानियूं कयूं उन्हनि जी तारीफ़ कुरान में रब पाण कई 1400 साल अॻु कुरान में रब चयो मां इन्हनि खां राज़ी आहियां इहे मां खां राज़ी तूं हिते आयो आहे घोटकीअ वारा कुरान ॿुधा त रब राज़ी थिए तूं रब खे राज़ी करण आयो अर्श वारो तुंहिंजे बाला घबराए न मुंहिंजी रहमत एॾी आहे जंहिंखे किनारो ई कोन्हे को जबलनि जेॾा गुनाह थी मारे कंदे इहे थोरा रहमत अञा घणी बड़ा कुरान नथा ॻाल्हायो हेॾी जमात हज़ारनि में ज़बान नथी हलाई चवे तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह गरम खाली जोल खणी आयो आहे अॼु कुरान जे करे रब तोखे रहमत सां माला माल करे छॾे गोडा झुकायूं वेठो आहे रब जे रहमत में तुझी नज़र हो तो जे बाना घबराए न मां खाली न मोटाइनो माए जबलनि जेॾा गुनाह थोड़ा थी मुंहिंजी रहमत अञा घणी अधु गुनाह चवे तो माफ़ न कनो माए तिहाई न चौथी बदी न चवे तो अढ़ाई गुनाह
माफ कनो मां पर तानो बेणो भी न ॾीनो मां। रब तो चवे ओ हिन कुरान में ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। सुभान अल्लाह जो ॾाढा त कुरान ॿुधाए और नबी जो शान मां रब में उम्मीद तो कया रब ये एडी जमात सर्दी में तो जो कुरान ॿुधण आया थी रब जी हिन जाए जे कुरान जे करे गॾु कयो थी जन्नत में भी समूरन के गॾु कया। आमीन त जो ॾाढा आमीन त जो। मां सफर में मुसाफिर जी दुआ रब न मोटाइंदो मन कबूल करे इंशाअल्लाह जी ते गयाऊं हथ हथ में होजे जन्नत में भी गॾो जाऊं। हेॾो कुरान शफाअत करई हेॾो सुहिणो नबी शफाअत करई घोटकी वारा अठई दर अल्लाह जन्नत जा खोले दी। हयाती दी 4 ॾींहं कुछ कर जो को कम चाहिए चवे तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। हे दोड सही है मोमिना मुवाहिद मुझे रहमत में उम्मीद करने वाला हड़ई गुनाह माफ कंदो मां पर तानो मेणो भी मां रब नदी 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 केडी जमात दा नारो ये दानो जण 15 ॾींहनि जी बुख थी एड़ो त नारो त रोड ते न आवाज वने त अन्या नबी से या आशिक ज़मीन ते आहिन। इन्नल्लाह हितों दो गालाया दिल जे दर्द मो गंगा चपन वारो आवाज न थी और रब में उम्मीद जो मुवहिदन सा अल्लाह लेखो ही न कंदो मोमिनन सा लेखो ही न कंदो। ये मुवहिदन जी जमात ये मोमिनन जी जमात ये तौहीद वारन जी जमात ये नबी से जे आशिकन जी जमात जमीयत उलमा इस्लाम। अल्लाह ताला फरमायो हड़ई गुनाह माफ कंदो मान सब इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। ॾाढा जो सुभान अल्लाह इन्नहू हुवल गफूरुर रहीम। केडो तो मेहरबान केडो तो बाजारो केडो तो बख्शणारा केडो तो माफी जणवारो बीजा ते तो जे अन्नी अनल गफूरुर रहीम। वरी तीजा ते तो जे वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। अचो न जे दर ते हुन जी रहमत घोटकी वारा इंतजार में बहाना दी गोले रब जी रहमत त मन मुंजा बाना मुझे दर ते अचिन तौबा करे चार फिटा कर तमा अरहम राहिमीना लेखो ही न करो। वडे बख्त वारा हो जो पंध करे मिठो कुरान ॿुधण आया हो रब के राज़ी करना चवे तो दुनिया में तू राज़ी कर आखिरत में मां रब तोखे राज़ी करनो मां या सुभान अल्लाह चौड़ा अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना
जाकू वेठो हाँ जा पढ़ियो तम ॾाढा ॻाल्हायो पिछाड़ी ते कुरान पढ़ या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी अल्लाह तो सदाई रब 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 इरजी ला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया मिठो कुरान ॿुधाए न जॾहिं अखि बूटे इन कुरान जे बरकत सां ज़बान खुली वञे या ज़बान ते कलमो हुजे या कुरान मौत अहिड़ो अथई जो माण्हू त वाह कनि पर मलाइक बि वाह सुञाण पंहिंजे रब अर्श वारो तो चए ओ पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे पंहिंजे रूह खे मुंहिंजे क़ुरान सां राह कढे आणण वारा मौत मुंहिंजे तरफ़ दुनिया में तो राज़ी कयो अॼु आप मां तोखे राज़ी कयां केर थो चए वरी ॿी आयत पढ़ा हेॾे गन्ने मारे चवे तो वसारियू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह या आयत बड़ी कमाए ये काबतुल्लाह जे सोने दरवाजे ते नंढड़ो गिलाफ उन ते वडन करन सां या आयत लिखी पई आ रब जी रहमत सदाई दी पाना पोते मोटिया हथियार फिटा कर आ मादे मोटी त बैनाम जाए हिकु माफी ॿियो जन्नत अल्लाह शल काबे जो दीदार करावे आमीन चौड़ा दिया अच्छी दाढ़ी थी वई अन्या ज़िना अन्या चोरी अन्या व्याज अन्या शिरक अन्या जुल्म अन्या फराड अन्या ठगियूं अरे तौबा करे पोइते मौत मुझे दिल पर नबी जो उम्मती आए मां रब कुदरत जे तंजा ठायो तमाए मोटिया तौबा कर हथियार फिटा कर मां रब लेखो ही न करो सब जो सुभान अल्लाह छाठो जे माडे मोती जो त मां तव्हां खे राज़ी कयां उते तव्हां राज़ी क्यों हेड़े कंदे कपड़न के चटियूं विझी मांखे राज़ी की आद पट जा वगा पाराए राज़ी कयां बड़ा कुरान चवे तो वलिबासुहुम फीहा हरीर थकल आए ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾो फड़ो मींहुं तो वसई रहमत जो आसमान में पानी जो मींहुं वसंदो जमीन में सावा सला फुटना पर जाते कुरान जे रहमत जो मींहुं वसंदो हेड़े कंदे मोमिन जे दिल वारी जमीन में ईमान जा सला जो फुटी फुटी सदको अञा कुरान जे नाले रब चवंदुसि हे माडे कंदे दुनिया में मुझे हुकुम के मने सोन खो भजी वई मर्द सोन न पातो पोइते मोटी वई आद सोन जा कंगण पाराए राज़ी क्या अल्लाह अकबर दुनिया में तदे ते वही मुझो कुरान पढ़ी माखे राज़ी की आद पट जे बिस्तरन ते निंद्रा कराया मुत्तकीन अला फुरुशिन बताइनहा मिन इस्तबरक वजदल जन्नतैन दान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बीठल सुभान अल्लाह न था
ॾाढा चओ सुभान अल्लाह। बिस्तरा पट जा वगा पट जा सोन जा कंगण माने कंगण वॾनि अखियुनि वारियूं हूरा हिते काणी बागड़ियानी तोड़े से भी कढ लगो तो वने चित्तो दी पियो बेहया जन्म ढूंढ जी धप दी अचे अरे हका दे कने हेडे अच एडू हूरा प्यारियूं तमाए का अन्न हुन्नल याकूत वल मरजा कुरान को बाहर न वेंदो उम्मा के यकीन हे कुरान हिते भी कमी दो कब्र में भी हशर ॾाढो चओ सुभान अल्लाह। कअन्नहुन्नल याकूत वल मरजा फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अज कुरान जा हाफिज आलम थिया सुभान अल्लाह चओ इन्हन के आखिरत में चओ ताज पराया वे वडा वडा हाफिज़ उन्हन के ताज न पराइबा उन्हन जे अबे अम्मा के चओ ताज कुरान जे हाफिज़न जे अबे अम्मा के ताज पराया वे केडो भी वडो हाफिज़ हुजे इनके मोकल न मिलंदी तदा माण्हू जन्नत में वजूं वन कुरान जे हाफिज़ के रब चवंदो हेडा माण्हू जन्नत में वजूं वन जो दुनिया में तो कुरान जो इल्म पिरायो मुझे कुरान के सीने में जाए आई हाने वनु कुरान पढ़ंदो जन्नत जा डाका चढ़दो जद आखिरी आयत कुरान जी पूरी थींदी उते तुझी जन्नत में जाए ॾाढा चओ सुभान अल्लाह। अंदर कुरान सां ठरे मज़ो त ॾिसना इन में कुरान वारे के रब चवंदो एड़ियूं हूरा हेॾे